नाज़रीन, नवकोट भरिसां ॻोठ मीरजान मोहम्मद टालपुर में PPHI जे अस्पताल में बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ ॻोठाणा एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। तफ़सीलनि लाइ पेश आहे हनीफ़ करगेस जी हीअ रिपोर्ट। ॻोठ मीरजान मोहम्मद जे PPHI हेल्थ सेंटर में मौजूद आहियूं। हिते जेके एनसी अस्पताल में बुनियादी मसला आहिनि, ॻोठाणा एहतिजाज पिया कनि। इन खां पुछंदासीं त कहिड़ो मसलो आहे। रुगो परेशान था कनि, अचनि जेको अचे थो चङनि मुड़ुसनि खे दवाऊं ॾीनि था, ग़रीब गुरबे खे का शइ कोन मिले ऐं चोरियूं पाण कनि, इंतज़ाम ॻोठाणनि ते हणनि था ऐं असां वॾो ज़ुल्म आहे। इन ज़ुल्म जो हल कयो वञे। रखराई हुई उनसां जी उन्हनि मोहमारी कई आहे त सर्च लाइट तव्हां चोरी कई आहे, उनखे धमकी ॾिनी वई आहे। सुबुह हिननि जो स्टाफ जी उन्हनि ॻाल्हायो आहे। हे असांजा नाइंसाफ़ी ते थियो बि वञे, असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। कोट मीरजान मोहम्मद में सरकारी अस्पताल जा माण्हू ख़ुदि चोरियूं करे असां ॻोठ वारनि ते इल्ज़ाम हणनि था। जेका शइ असां 2 ॾींहं अॻे हिननि जी शइ पकड़ी आहे, जेको हे चवनि था बाडी सना चए थी था मूं कंप्यूटर खे पटिवाले खे चवनि ठाराए अचे। पटिवालो छा हाई स्कूल बंदि में पियो, मिस्त्री वेठा आहिनि जेको ठाराए थो। हमेशह ॻाल्हि खे ॿुधी अणॿुधी कंदा। सुबुह जो असां ते इल्ज़ाम पिया हणनि त अव्हां वटि कहिड़ो सबूत आहे। असां वटि सबूत हो, असां पेश कयोसीं, मीर साहिबनि खे ॾिनोसीं। मीर साहिब जेको थाणे ते वञी पेश कयो। बाक़ी ॿी ॻाल्हि मोहर इहा ई आहे त को माण्हू ग़रीब वीचारो गोरियूं वठण अचे थो या दवा ॾिसण अचे उनखे उते छिॾो करे ॿियाइनि था 3 गोरियूं ॾेई वञनि, परते थी तोमें वायरस आहे। हर माण्हू खे वायरस आहे छा? असांजे आला अमलदारनि खे असीं इहा ई अपील था करियूं त बाबा हिते जा अमलो चेंज कयो वञे या ही अस्पताल बंदि कई वञे। सरकारी अस्पताल कोट मीरजान मोहम्मद में हिते चोरियूं कनि थियूं, डकेड़ियूं कनि थियूं, हर शइ थी थी हिते। पर जेका जंहिं शइ जे लाइ सहूलियत जे लाइ अस्पताल आहे, उन अस्पताल में सहूलियत का बि न आहे। ही कचरा कोठी आहे ऐं चोरनि जो डकेड़ीअ जो खानो आहे, ॿियो कुझु न आहे। हितां लाइटूं चोरी थियनि थियूं, वण कटिजी विया, हर शइ कटिजी खपी वञे थी। बिल कंहिंजो बि का शइ न आहे। हाणे 1600 रुपए जो बिल तव्हां पाण ॾिसी सघो था। हिन वण हिकिड़े जी 1600 रुपए खां मथे क़ीमत आहे। उन वण जी क़ीमत, सभिनी वणनि जी क़ीमत हिकिड़े वण जी लॻाई वई आहे। सर ही जेको बि आहे सभु ॻोठाणनि खे कुझु बि नथो मिले, हर शइ खपाई वञे थी। ग़रीब वीचारा जेके आहिनि उहे उते धिकनि में आहिनि, कंहिंखे गोरी नथी मिले, कंहिंखे कुझु नथो मिले। डिलीवरी थिए थी अस्पताल में नथी थिए, रोडनि ते पई थिए। हॉस्पिटल जा जेके वण वग़ैरह वधाया उन्हनि तक़रीबन 25-30 हज़ार जा वण वधाया उन्हनि। उनजो बिल 1600 रुपयो ठाहे पिया ॾियनि। वण पूरा कटाई करे हॉस्पिटल में को बि कमु न आहे करायो उन्हनि। कमु को बि हॉस्पिटल में तरक़ियाती न आहे थियल, न सफ़ाई आहे न कुझु आहे। सुबुह जो असांजो हिकिड़ो छोकिरो आयो, उनखे थोरो मलो थी पियो, उन सेपरन दवा वग़ैरह ॾिनी। नंढड़ो ॿार हुयो, उनखे दवा कोन ॾिनी वई आहे, उनखे कैप्सूल ॾिना विया आहिनि, 2 गोरियूं ॾिनी। तव्हां ॻोठाणनि जा वीचार ॿुधाए। हिननि जो चवण त हिन अस्पताल में का बि सहूलियत न आहे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद हनीफ़ करगेस, मेहरान TV, नवकोट।